सदर मोहम्मद खान मेटी आइस पर 13 रोज़े का 29 रोज़े ताईं जेके परे परे का आयल मुसाफ़िर हितां हैदराबाद, कराची, सिजावल, ठठो, गोलाची, पुंगरियो, टंडो बागो, जुडो, जान मोहम्मद जेके रस्ता जेके परे का आयल मुसाफ़िर 13 रोज़े का 29 रोज़े ताईं इफ़्तारी कराई वई आहे मेटी आइस पारां। ऐं उन खां अलावा ख़ासि करे एडवोकेट बासित मेमण जो, सदाम ज़ंगेज जो, मामा साजिद जो, रहीम ख्वाजे जो, गुल हसन बुर्दी जो ऐं जेके दोस्त इन में असांजा भाउ भेनरूं रहिया आहिनि सभिनी जो शुक्रिया अदा थो करियां। उन खां अलावा जेके अलाए नेकबान आहिनि जेके मुकमल असां ताउन कयो अथनि ऐं हिन में जेके असांजी मदद कई अथनि, अलाह ताला उन्हनि खे ख़ुशि आबाद रखे, रोज़ी में बरकत अता फरमाई। जेकी सच जेकी निजी आई जे कम में हुई, अलाह पाक उन्हनि खे ख़ुशि रखे, सलामत रखे, रोज़ी में बरकत ॾे। ऐं उहो गॾोगॾु निजी आइस पारां हिकिड़ो अहम फ़ैसिलो इहो कयो वियो आहे त जेकी ईद आहे प्रिया कुमारी जी बाज़ाबी लाइ, उन लाइ असां सादगी सां मल्हाईंदासीं। छो असांजा प्रिया कुमारी आहे उनजी माउ जी अञा ताईं जेकी आहे भरिजी कोन सघी आहे, उनजी माउ जूं अञा ताईं जेके आहिनि उहे आवाज़ूं आहिनि पंहिंजी न्याणी लाइ, उन लाइ असां निजी आइस पारां इहो अॼु ऐलान था करियूं त निजी आइस पारां सादगी सां ईद मल्हाई वेंदी। ऐं हिन घाटे टोड़ महांगाई में जिते असांजा माण्हू वॾी परेशानी ऐं दुश्वारी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, जिन जे करे में अचो कोन्हे ऐं जेके ॿारनि जी ख़रीदारी कोन करे सघिया, असां उन्हनि सां बि गॾु सादगी सां ईद मल्हाईंदासीं। असां जेको आहे माना निजी आई जेकी आहे इहा सोशल वर्क अॻिते हले, इंशाल्लाह जल्द हिकिड़ो एम प्रिया कुमारी जी बाज़ाबी लाइ इंशाल्लाह जल्द ऐलान कंदासीं। सलाम उस पर के जिसने बेकसों की दस्तगीरी की, सलाम उस पर के जिसने बादशाही में फकीरी की, सलाम उस पर के जिसके घर न चांदी थी न सोना था, सलाम उस पर के टूटा बोरिया जिसका बिछोना था, सलाम आमीना के लाल महबूब सुबहानी, सलाम फख्रे मौजूदात फख्रे नो इंसानी, तेरी सूरत तेरी सीरत तेरा नक्शा तेरा जलवा, तबस्सुम गुफ्तगू बंधा नवाजी खलकते शानी, तेरा दर हो मेरा सर हो मेरा दिल हो तेरा घर हो, तमन्ना मुख्तसर सी है मगर तमहीद तूलानी, मौलाया सल्ली व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबी का खैरी खल्की कुल्लिहिम, सलाम उस पर के जिसने बेकसों की दस्तगीरी की, सलाम उस पर के जिसने बादशाही में फकीरी की, सलाम उस पर के जिसके घर न चांदी थी न सोना था, सलाम उस पर के टूटा बोरिया जिसका बिछोना था, सलाम आमीना के लाल महबूब सुबहानी, सलाम फख्रे मौजूदात फख्रे नो इंसानी, तेरी सूरत तेरी सीरत तेरा